अस्सलाम वालेकुम नाज़रीन, सिंध टीवी न्यूज़ के प्रोग्राम ब्यूरो टाइम से गॾु अज़हर गुल सरकी हाज़िर आहियां। नाज़रीन, ॾखिण एशिया जो अज़ीम लीडर शहीद ज़ुल्फ़कार अली भुट्टो, जंहिंजी ज़हानत, जंहिंजी क़ाइदाना सलाहियत जी सॼी दुनिया मोतरफ़ आहे, उन जी क़ाइदाना सलाहियत खां न सिर्फ़ु ॾखिण एशिया जा माण्हू मुतासिर हुआ, बल्कि जेके यूरोप जा वॾा तरक़ी याफ़्ता मुल्क आहिनि, उन्हनि जा जेके अॻुवान आहिनि, उहे बि उन जी ज़हानत, उहो इन जी क़ाइदाना सलाहियतनि जा मोतरफ़ आहे। ऐं शायदि को अहिड़ो माण्हू हुजे जेको भुट्टे साहब जी सलाहियतनि खे न मञींदो हुजे, भले उहो यूरोप हुजे या एशिया हुजे। दुनिया जो हर माण्हू भुट्टे साहब जी इन ख़ूबियुनि खे ॼाणे थो त भुट्टो पाकिस्तान जहिड़े मुल्क में पैदा थियो ऐं उते हुन सॼी दुनिया खे पाकिस्तान जी हैसियत सां सॼी दुनिया खे ॿुधायो त ॾखिण एशिया जा माण्हू यूरोप खां ज़हानत में घटि न आहिनि, बल्कि उन्हनि को सरस आहिनि। भले उन्हनि वटि वसीला वधीक हुजनि, भले उन्हनि अॻ में तरक़ी वधीक कई हुजे, पर हिन एशिया जा माण्हू बि घटि कोन्हनि। ॾखिण एशिया जा बस ज़हीन तरीन ख़ानदान सियासत जे हवाले सां नेहरू ख़ानदान ऐं भुट्टो ख़ानदान, जंहिंजी दुनिया मुतरफ़ आहे। अॼु शहीद ज़ुल्फ़कार अली भुट्टो जी 88 जेका सालगिरह आहे, उहा ॿियनि हंधनि ते उनजे पार्टी पारां त मल्हाई वई हूंदी, सॼी पाकिस्तान में मल्हाई वई, पर अॼु जैकबाबाद जी बार एसोसिएशन में वकीलनि पारां बि उहा 88 सालगिरह मल्हाई वई। इन ॻाल्हि मां साफ़ ज़ाहिर थो थिए त उन सां हर तबिके जो माण्हू मुहबत करे थो, छो जो भुट्टो ज़ुल्फ़कार अली भुट्टो साहब बज़ाते ख़ुदि बुनियादी तौर ते हिकु सुठो वकील बि पिणु हो। असां सां गॾु हिन वक़्तु मौजूदु आहिनि जैकबाबाद डिस्ट्रिक्ट बार एसोसिएशन जा सदर अहमद नवाज़ पेचुओ साहिबु ऐं ॿिया हिते खोड़ सारा सीनियर वकील वेठा आहिनि, उन्हनि सां बि ॻाल्हाईंदासीं ऐं हितां जे जेके एसोसिएशन जा अॻुवान आहिनि उन्हनि सां बि ॻाल्हाईंदासीं त उन्हनि जी नज़र में ज़ुल्फ़कार अली भुट्टो छा हो। अस्सलाम वालेकुम। वालेकुम सलाम। जीअं त अॼु असांजे क़ाइद फ़ख्र एशिया शहीद ज़ुल्फ़कार अली भुट्टो जी 88 सालगिरह आहे। क़ाइद शहीद ज़ुल्फ़कार अली भुट्टो जंहिं वक़्तु पाकिस्तान जो लीडर हुयो ऐं पीपल्स पार्टी जो बानी हुयो, उन टे तबिके खे सुजाॻ कयो, उन टे तबिके खे ज़बान ॾिनी। जेका आहे सियासत आहे अॼु उरूज ते चढ़ियल आहे, इहा क़ाइद शहीद ज़ुल्फ़कार अली भुट्टे जे तवस सां मिली आहे, जो अॼु हर माण्हू सियासत जी ॻाल्हि करे थो ऐं पंहिंजे हक़ूक़ जी ॻाल्हि करे थो। शहीद ज़ुल्फ़कार अली भुट्टो दुनिया में त मां चवां थो हिन जहिड़ो को लीडर पैदा न थींदो। शहीद जहिड़ो को सर्वेश, दिलावर ऐं बहादुर निडर खे सम्झो क़ाइद मां सम्झां थो त वर्ल्ड में छा वरी अहिड़ो को मां वरी कॾहिं कोन ॼणंदी। शहीद ज़ुल्फ़कार अली भुट्टो हुजे या उनजो ख़ानदान हुजे, उनजी प्यारी नियाणी हुजे मोहतरमा शहीद बेनज़ीर भुट्टो साहिबा हुजे, उन बि पंहिंजे पीउ जे नक्शे क़दम खे वरजायो ऐं उनजा फ़र्ज़ंदनि बि उहा शहादत उन्हनि खे बि नसीब थी। तंहिं करे असां ते त फ़र्ज़ु आहे, पर असां चऊं था त असांजी जेका ईंदड़ नसल हुजनि उहे बि शहीद भुट्टे जा उहे गीत ॻाइनि, उहे ई उन्हनि जे मथां भुट्टे साहिब जो एहसान आहे, जो भुट्टे साहिबु असांखे शऊर ॾिनो, उन्हनि खे शऊर ॾिनो ऐं हक़ूक़ जा वठण जा अंदाज़ सेखारियईं ऐं जज़्बो पैदा कयईं अवाम में, जोश पैदा कयईं, जो साम्राज्य ऐं वॾेर सरमाएदारनि जे अॼु उहे ग़रीब अवाम जेके साम्हूं थी करे मुंहुं में ॾेई ऐं मोसाम्हूं थी करे उन्हनि सां फेस टू फेस ॻाल्हाइनि था ऐं उन्हनि खां पंहिंजा हक़ूक़ घुरनि था पिया। इहो जेको असांजे मथां एहसान आहे, ख़ासि करे पाकिस्तानी क़ौम जे मथां जेको इहो एहसान आहे, इहो एहसान असांखे शहीद ज़ुल्फ़कार अली भुट्टे साहिब जी तरफ़ां मिलियल आहे, जंहिंखे अॼु असां जेतिरी बि उनजी नाले जी या उन जी क़यादत जी साराह कयूं, उहे अल्फाज़ ई न आहिनि, उहे कम आहिनि, उन जे शान जे बराबरि अञा न आहिनि। शायदि असां अॼु भुट्टो साहिबु जीअरो हुजे हा त पाकिस्तान एतिरे बहराननि मां न गुज़रे हा ऐं पाकिस्तान हिकिड़ो ख़ुशहाल पाकिस्तान हुजे हा। ऐं उन जेको शऊर ॾिनो त उहो तव्हां सभिनी खे ख़बर आहे, बचो हुजे जवान हुजे, हर फ़िक्रे तबिके सां जेको बि वरजायल हुजे उन सां उन जी मोहबत ऐं प्यार ऐं इख़लाक़ जो हर कोई ज़िक्र कंदो।
अमरनाथ साहब तव्हां ज़ुल्फ़कार अली भुट्टे जी जॾहिं दौरे हुकूमत हुई या जॾहिं ज़ुल्फ़कार अली भुट्टो साहब जन ज़िंदा हुआ त यकीनन तव्हांजी उहा उमिरि हिकु कॉलेज जी शागिर्दी वारो ज़मानो हूंदो। तव्हां ज़ुल्फ़कार अली भुट्टो सां तव्हांजी मुलाक़ात थी, तव्हां कीअं ॾिठो भुट्टे खे? मूंखे यादि आहे शहीद अब्बासी हॉस्पिटल जो इफ़्तिताह शहीद ज़ुल्फ़कार अली भुट्टे साहब कयो। उन वक़्तु मां पीपुल्स स्टूडेंट फेडरेशन जो लीडर हुयुमि ऐं उते इंतिज़ाम जो असांखे सहरो मिलियो त बाबा हिते इंतिज़ाम तव्हां कंदो। उन खे साईं काइम अली शाह रेलवे जो मिनिस्टर हुयो ऐं मुंहिंजे ख़्याल में त हिते भुट्टे साहिबु जंहिंखे हुते पहुतो उन खे असां नंढा हुआसीं। पोइ भुट्टे साहिबु जंहिंखे इंतिज़ाम ॾिठो त पुछियईं शाह साहिबु कोन त हे इंतिज़ाम कंहिं अहिड़ो सुठो ठाहियो आहे त हुननि चयो साईं हे अमरनाथ पेचू आहे। मूंखे सॾु कराईं ऐं मां भुट्टे साहिब जे नज़दीक वियुमि, हुननि सां मुंहिंजो तारुफ़ कराईं। मूंखे चए त कहिड़े पेचू आहिनि मुंहिंजो ऐं मां चयो साईं जैकाबाद वारे। चई अली अकबर पेचू वारा छा थींदासीं? मां चयो पंहिंजा माइट अज़ीज़ पाण में। त मूंखे हुनजा वर्ड अॼु ताईं बि यादि आहिनि क़ाइद जा। त मूंखे चए शाहबाज़ पुटु हमेशह दाइरे जे अंदरि सियासत न कजांइ, दाइरे खां ॿाहिरि थी करे सियासत कजो। हुनजो यानी की इहो इशारो त पाण खे दाइरे में महदूद हिकिड़े हंधि ते कूज़े में बंदि न कजो ऐं पाण खे वसी करे फैलायो पंहिंजी सियासत खे। अॼु बि उन जा असांखे इहे वर्ड यादि आहिनि ऐं उन जहिड़ो लीडर ऐं जज़्बात सुहिणो सुलझियल असांखे अॼु ताईं ॾिसण खां बि महरूम आहियूं त शायदि को अहिड़ो मां को पुटु ॼणंदी। क़ाइद हुयो, क़ाइद जहिड़ी मोहबत प्यार हर वर्कर उन खे यादि हूंदो, नाले सां यादि हूंदो ऐं उनखे वॾेरे MNA मिनिस्टर जो रुतबे खां वधीक वर्कर जो उन वटि रुतबो हुयो। काइम अली शाह हिकिड़ो पुराणो वफ़ादार आहे पार्टी जो ऐं क़ाइद जे ख़ानदान जो वफ़ादार आहे। हाणे त इहा त तव्हांखे बि ख़बर आहे पर उनखे बि वर्करनि जी सभिनी जी ख़बर आहे, उहो बि सभिनी जी इज़त कंदो आहे। पर उनजे भुट्टे साहिब जो दौरु पावरफुल दौरु हुयो। ज़ुल्फ़कार अली भुट्टो तव्हांजी नज़र में छा हिकु सियासी लीडर बहितर हुयो, पीउ बहितर हुयो ऐं वकील बहितर हुयो या हिकिड़ो इंसान बहितर हुयो? साईं भुट्टे साहिब जी सियासत ऐं भुट्टे साहिब जी जेकी आहे क़ाइदाना सलाहियत उन खां त पूरी दुनिया इनकार नथी करे सघे। ऐं ख़ानदान खे जेको हिकिड़ो उन सुनहरी असूल ॾिनो जेको ॿियनि सियासतदाननि खां उनखे मुनफ़रिद करे पियो, उहो इहो हो त सिर जेको आहे उहो कटाए सघिजे थो, झुकाए नथो सघिजे। सो इहो असूल खणी करे अॻिते उनजो ख़ानदान हलियो। मीर मुर्तज़ा शहीद थियो, बेनज़ीर साहिबा शहीद थी। इहो हिकिड़ो उनजो जेको दिलेरी हुई, जेको उनजो सबक़ु ॾिनल हुयो पंहिंजे ख़ानदान खे, उहो उनजो असूल हुयो। उन असूल ते उनजो सॼो ख़ानदान क़ुर्बान थियो। उनखे तव्हां सुठो सियासतदान ऐं सुठो क़ाइद उनखे चई सघिजे थो ऐं सुठो पीउ बि हुयो जंहिंखे सुठियूं ॻाल्हियूं सेखारियूं उनखे। पर ॾिसो ज़ुल्फ़कार अली भुट्टो साहिबु जेको हिकिड़ो तस्वर ॾेई वियो या हिकिड़ो आइन ॾेई वियो ऐं उन खां पोइ उन आइन सां जेके वेसाघातियूं थियूं या जेके आइन सां जेके हालतूं कयूं वियूं मुख़्तलिफ़ वक़्तनि ते हाणे ताणी अलाए केतिरियूं उन में तरमीमूं अची चुकियूं आहिनि। तव्हां सम्झो था त भुट्टो साहिब जो आइन नामुकमिल हो जो उन में तरमीमनि जी ज़रूरत पई? न न, इहो हिकिड़ो आइन जेको आहे न अमल आहे हिकिड़ो, इहो को क़ुरानी किताब न हूंदो आहे। इहो ज़रूरतनि जे आधार ते हिन खे तब्दील करे सघिजे थो, उन में तरमीम आणे सघिजे थी। पोइ जेके कुझु तरमीमनि जे ज़रिए हिन खे जनरल ज़ालक जे दौर में या उन खां अॻिते ख़राबु कयो वियो। त हिन खां पहिरियों जेको दौरु हो जंहिंमें रज़ा रब्बानी साहिबु आइनी कमेटी जो चेयरमैन हुयो, उन जेके बि इस्लाहात आंदियूं उहे तक़रीबन उहो सॼो जेको 73 जो कॉन्स्टिट्यूशन हुयो उहो उन में तक़रीबन रेस्टोर करे छॾियो, ख़ासि करे सूबाई ख़ुदमुख़्तियारी जे हवाले सां। सो उहे तमामु बहितर तरामीम आयूं हिन में। सो हाणे उहो आइन पंहिंजी असली हालत में तक़रीबन अची वियो आहे। माना तव्हांजे ख़्याल में त उन आइन खे वक़्तनि ऐं हालतुनि तहत तब्दील करणु तमामु ज़रूरी हो। ज़ाहिर आहे जीअं हालतूं तब्दील थियनि थियूं त उन में तब्दील आणण जी ज़रूरत पई ऐं हाणे जेका मौजूदा पीपल्स पार्टी आहे भुट्टो साहिब जे फ़लसफ़े ते हले पई। हाणे इन सां मां एग्री नथो कयां। हाणे जेकी पीपल्स पार्टी आहे उहा उन फ़लसफ़े सां नथी हले। हाणे इहे बिल्कुलु चेंज आहे। भुट्टो साहिब जे वक़्त में या उन खां बीबी बेनज़ीर साहिबा जे वक़्त में जेको हूंदो हिकिड़ी तनज़ीम जेकी हुई पीपल्स पार्टी जी उहा मज़बूत हुई। हाणे अॼुकल्ह पार्लिमानी कैडर ते घणो ख़्यालु ॾिनो थो वञे ऐं तनज़ीम जेको आहे उहा कमज़ोर आहे। त
जंहिंजो नुक़सानु हिन खे तव्हांखे पंजाब में ॾिठो त तक़रीबन पीपल्स पार्टी ख़तमु थी वई आहे, सवाइ इंटीरियर जे सिंध जे कुझु ज़िलनि में पीपल्स पार्टी तव्हांखे नज़र ईंदी। अॻिते तव्हां हाणे ॾिठो त कराची हैदराबाद प्लस मीरपुर ख़ासि बि मां सम्झां थो पीपल्स पार्टी खे पूरो न खटे सघी आहे बल्दियाती इंतख़ाबात में। डिस्ट्रिक्ट बार एसोसिएशन जो जनरल सेक्रेटरी ज़ाहिद हुसैन थईम असां सां गॾु आहिनि। ज़ाहिद, तव्हां असांखे इहो महिरबानी करे ॿुधायो त शहीद ज़ुल्फ़कार अली भुट्टो जी 88 सालगिरह मल्हाई पई वञे। शहीद ज़ुल्फ़कार अली भुट्टो हिन महिल ताणी अञा माण्हुनि जे ज़हननि तो लही न सघियो आहे, माण्हुनि उनखे न विसारे सघियो आहे, छाजे करे? अदा ॻाल्हि इहा आहे त शहीद ज़ुल्फ़कार अली भुट्टो हिकु उहो अज़ीम लीडर हुयो जंहिं अवाम जे ख़ातिर पंहिंजी सिर ऐं पंहिंजे जान जो निज़रानो ॾिनो। तव्हांखे ख़बर आहे त शहीद ज़ुल्फ़कार अली भुट्टो जी जेका मोहबत हुई, जेको प्यारु हो, उहो ग़रीब अवाम सां हुयो। ऐं जॾहिं बि जंहिं इलाइक़े में वेंदा हुया त उतां जे ब्यूरोक्रेट्स कामोरनि वॾेरनि खे इन्हनि खे हूंदो की भई मूंखे कोई मुंहिंजो ग़रीब उहिदेदार उहो अचे, मूंखे उहो रिसीव करे। ऐं भुट्टो साहिबु हिकु सुठो वकील बि हुयो, हिकु सियासतदान बि हुयो, जंहिं ते न सिर्फ़ु सिंध खे पर पूरे पाकिस्तान खे उन ते नाज़ हुयो। ऐं पाकिस्तान पीपल्स पार्टी वारनि खे खपंदो आहे त भुट्टो साहिब जे पैगाम खे फॉलो कनि ऐं उन जे मुताबिक़ हलनि। इन जे करे अॼु तव्हां ॾिसो था पिया जेको बि आहे त अवाम भुट्टो साहिब खे नथा विसारे सघनि, छो त उनखे अवाम सां ई मोहबत ऐं प्यारु हुयो। ऐं असां तव्हांखे इहो ॿुधायूं की भुट्टो साहिबु हिकु अहिड़ी क़ुर्बानी ॾिनी जेका मां सम्झां थो दुनिया में कोई अहिड़ी सियासी कुवत कोन्हे जेको पंहिंजो भुट्टो साहिबु वांगुरु क़ुर्बानी ॾिए। तव्हांजी नज़र में हाणे भुट्टो साहिबु वारे फ़लसफ़े खे जारी रखण जे लाइ कहिड़ा उपाउ वठणु खपनि जीअं महसूसु थिए त जीअं भुट्टो पाकिस्तान चाहियो पए उअं ई पाकिस्तान थी सघे? हिन पाकिस्तान पीपल्स पार्टी खे जेकॾहिं भुट्टो जे नज़रिए मुताबिक़ हलाइणो आहे, पहिरीं ॻाल्हि इहा आहे त असांजा जेके पीपल्स पार्टी सां जेके तालुक़ रखनि था या उन जा जेके लीडर आहिनि, उहे अहिड़नि माण्हुनि जो इंतिख़ाब कनि जेके करप्ट न हुजनि ऐं माण्हू सचा हुजनि, ऑनेस्ट हुजनि, हार्ड वर्कर हुजनि, अवामी ख़िदमत करण जो जज़्बो रखंदड़ हुजनि। उन माण्हुनि खे अॻिते आणनि। यकीनन पाकिस्तान पीपल्स पार्टी जे लाइ ज़ुल्फ़कार अली भुट्टो साहिबु या असांजी मोहतरमा शहीद बेनज़ीर भुट्टो जेका क़ुर्बानी ॾिनी आहे त हीअ पाकिस्तान पीपल्स पार्टी कॾहिं कोन ख़तमु थींदी। पर शर्त इहा आहे त करप्ट माण्हू खे अहम मुदनि ते फ़ाइज़ न कनि, ऑनेस्ट माण्हू खे जेको आहे अॻिते आणनि। ट्रांसपेरेंसी क़ाइमु थिए न, मेरिट ते जेके आहिनि माण्हुनि खे रखियो वञे, अवाम जी ख़िदमत कनि, इलाइक़े जी ख़िदमत कनि, अवाम सां जेको आहे त राब्ते मुहिम में गॾु रहनि। इनशाअल्लाह मां सम्झां थो पाकिस्तान पीपल्स पार्टी खां वधीक ॿी काई अहिड़ी पार्टी कोन्हे का जेको भुट्टो साहिबु जहिड़ो माण्हू क़ुर्बानी ॾिए थो, शहीद बेनज़ीर भुट्टो जेको आहे पंहिंजे जान जो नज़रानो ॾिए थी ऐं अवाम खां परे नथी रहे। असां सां गॾु आहिनि सीनियर वकील हिन बार सां ई वास्तो रखंदड़ शरफ़ुद्दीन सूमरो साहिबु, उन सां ॻाल्हाईंदासीं। शरफ़ुद्दीन साहिबु इहो ॿुधायो महिरबानी करे त शहीद ज़ुल्फ़कार अली भुट्टो तव्हांजी नज़र में? असांजी नज़र में हिकु अज़ीम शख़्स हो ऐं हुनखे अवाम सां फितरती ऐं दिली मोहबत हुई ऐं हुनखे सिर्फ़ु इहो उन हूंदो हो त कंहिं ग़रीब खे कहिड़े तरीक़े सां मथे आणिजे ऐं उनखे कहिड़ी तरह सां सर्वाइवल ॾिजे। उनजो सिर्फ़ु मक़सदु इहो हो त उन जूं जेके सियासत जूं पाड़ूं आहिनि अवाम में पुख़्तियूं थियनि ऐं हू कॾहिं बि जेको आहे सो अवाम सां गद्दारी करण वारो न हो। उन में वॾी ख़ुशूसियत हुई, निडर लीडर हो, बेबाक माण्हू हो, कंहिंजो को बि जेको आहे सो चवां परवाह न रखंदड़ हो, सचगो हो। इन सिलसिले में जेको हुन पंहिंजो हिकिड़ो मक़ाम ठाहियो दुनिया में, उहो कॾहिं बि माण्हू को बि दुनिया जो को बि लीडर उनखे भुलाए नथो सघे। एतिरे हद ताईं जो हेनरी किसिंजर जहिड़ो
माण्हू जेकॾहिं उन सां मुलाक़ात करणु ईंदो हो त उहो चवंदो हो त मां भुट्टे साहब वटि वञणु वक़्तु मूंखे तयारु थी वञिणो पवंदो आहे ऐं बाक़ी ॿिए कंहिं बि लीडर सां जेकॾहिं मां मिलंदो आहियां त मूंखे तयारी करण जी ज़रूरत न हूंदी आहे। उहो एतिरो बहितरीनु लीडर हो ऐं हाज़िर जवाब हो ऐं साॻे वक़्तु राउंड टेबल टॉक जो त एतिरो माहिर हो जो वेठल माण्हुनि जूं दिलियूं जेको आहे सो जीते वठंदो हो। नौजवान वकील ज़फ़र ख़लील असां सां गॾु आहिनि। ज़फ़र, महिरबानी करे इहो ॿुधायो त ज़ुल्फ़कार अली भुट्टो तव्हांजी नज़र में छा हो? सर, ज़ुल्फ़कार अली भुट्टो साहब त मुंहिंजी नज़र में हिकु वॾो आइडियल हो। असांजी ख़ुशकिस्मती आहे जो हुनजो तालुक़ु लाड़काना डिवीज़न सां आहे, असांजी डिवीज़न सां आहे, असां सिंध सां आहे, पाकिस्तान सां आहे। ऐं अहिड़ो जेको आहे सियासतदान पूरे एशिया में न आहे न हूंदो। ऐं भुट्टो साहब जो ख़्यालु न कोई पूरो करे सघंदो। इहो वाज़ भुट्टो साहब हुयो जे पाकिस्तान जे आइन खे, पाकिस्तान मुल्क आहे हिकिड़ो, उनखे हिकिड़ो कॉन्स्टिट्यूशन आइन ॾिनो। इहो कैंडिडेट बि शहीद ज़ुल्फ़कार अली भुट्टो साहब करे थो, जंहिं जॻह जदो जाखोड़ करे हिकिड़ो कॉन्स्टिट्यूशन आइन ठाहे करे हिन मुल्क खे आइन दस्तूर ते हलाइण जे लाइ हिकिड़ो आइन ॾिनो। ऐं अहिड़ो शायदि कंहिं बि न कयो कमु जेको आहे त अॼु ताईं बि असां वटि उहो आइन हले थो। असां सां गॾु आहिनि सीनियर वकील बिलावल ख़ान बुर्रो साहब, उन सां ॻाल्हाईंदासीं। बिलावल ख़ान, महिरबानी करे इहो ॿुधायो त शहीद ज़ुल्फ़कार अली भुट्टो जी अॼु 88 सालगिरह मल्हाई पई वञे। ज़ुल्फ़कार अली भुट्टो तव्हांजी नज़र में छा हो? शहीद ज़ुल्फ़कार अली भुट्टो अज़ीम लीडर हो। क़ाइदे आज़म खां पोइ क़ाइदे अवाम, हीउ जेको आहे अवाम जे दिलनि, किरोड़े दिलनि ते राज करण वारो शख़्स हो। ऐं उन हिन पाकिस्तान जी अवाम खे शऊर ॾिनो ऐं उहो जेको आहे एहसान पाकिस्तान जी अवाम न लाहे सघंदी। हू जेको आहे उन खां पोइ बेनज़ीर साहिबा जेको आहे उन जो झंडो खयों ऐं उन खां पोइ जेको आहे पीपल पार्टी जो हाणे जेको आहे हाल आहे, ख़ुदा राम करे हाणे हाल आहे जेको पीपल पार्टी जो, राम करे अलाह, सम्झो। असां दुआ गुआयूं पीपल पार्टी ते, अलाह राम करे पाकिस्तान जी अवाम खे त जेको आहे विसारे छॾियऊं। क़ाइदे अवाम किरोड़े माण्हुनि जे दिलनि में राज करे थो। हिन असां गुज़ारे वेंदासीं, असांजे नसल दर असुल यादि वेंदो। ज़ुल्फ़कार अली भुट्टो जी मुख़्तलिफ़ हंधनि ते, मुख़्तलिफ़ फोरम्स ते, मुख़्तलिफ़ ज़िंदगीअ जे शोबनि सां तालुक़ु रखंदड़ माण्हुनि पारां उन जी सालगिरह मल्हाई पई वञे। ज़रूरी न आहे त सिर्फ़ु पीपल्स पार्टी उन जी सालगिरह मल्हाए। ऐं पीपल्स पार्टीअ में भले न हुजण जे बावजूदि बि केतिरा अहिड़ा माण्हू आहिनि जेके ज़ुल्फ़कार अली भुट्टो सां मोहबत करनि था ऐं उनखे हिकु बहितर क़ाइद अॼु बि तस्लीम करनि था। ऐं उन जी यादि खे मल्हाइण जे लाइ, उन जी सालगिरह जे मल्हाइण जो सिलसिलो जारी आहे। असां वकीलनि सां ॻाल्हि ॿोल कईसीं, हाणे मुख़्तलिफ़ शोबनि सां वास्तो रखंदड़ माण्हुनि सां ॻाल्हाईंदासीं त उन जी नज़र में शहीद ज़ुल्फ़कार अली भुट्टो छा हो? शहीद ज़ुल्फ़कार अली भुट्टो पाकिस्तान जी सियासी तारीख़ में इंतिहाई हिकु निराली ऐं देवमालाई शख़्सियत रहियो। पाकिस्तान जी सियासी तारीख़ में जेतिरो हू मक़बूल रहियो ओतिरो हू मुतनाज़ा बि रहियो। पर बुनियादी तौर ते पाकिस्तान जी सियासत में वॾे में वॾो सहरो इहो आहे त जमहूरियत जो बुनियादु ऐं इन सियासत खे बंदि दरवाज़नि खां कढी आवाम ताईं पहुचाइणु, माण्हुनि ताईं पहुचाइणु ऐं पब्लिक जी नफ़सियात खे सम्झी बराह रास्त उनखे सॼी सियासत में इन्वॉल्व करण जो सॼो जेको करिश्मो उहो भुट्टे साहिब जी सियासत जो ई हुयो। भुट्टो जेतोणीक इन में को शक कोन्हे त हू पैदावार आमरनि जी हुकूमतनि जो हुयो, पर जहिड़े तरीक़े सां हुन जी सॼी सियासी जदोजहद ऐं हुनजो सियासी विरसो जेको आहे अॼु बि हज़ारनि इख़्तिलाफ़नि जे बावजूदि भुट्टे जो सियासी फ़िकिर जेको आहे उहो आमरनि लाइ अॼु बि जेको आहे निंड फिटाइण लाइ काफ़ी आहे। भुट्टे जी ऐं हुनजे सॼे ख़ानदान जी जेका केमिस्ट्री आहे उहा क़ुर्बानीनि, जदोजहद, जमहूरियती रवायतुनि खे बरक़रार रखणु, आमरनि खे ललकारणु ऐं उन जे लाइ पंहिंजे ख़ानदान समेत सभिनी फ़र्दनि जी क़ुर्बानी ॾियणु। मां सम्झां थो त अॼु खां 1400 साल अॻु ईअं थियो हुजे, पर जदीद तारीख़ में अहिड़ो को बि ख़ानदान न आहे, भई पाकिस्तान त छा पर ॾखिण एशिया, बरे सग़ीर, इवन
हिंदुस्तान में इंदिरा गांधी, श्रीलंका में बिंद्राना के ख़ानदान, इन्हनि समेत सभु ॾिठो वञे त हिन ख़ानदान जूं क़ुर्बानियूं तमामु वधीक आहिनि। उन जे करे अॼु बि माण्हू उन सां इख़्तिलाफ़ रखण जे बावजूदि उन जे अज़मतुनि जे आॾो जेको आहे, उन जे अज़मतुनि जे महिराबनि जे आॾो अॼु बि सर्ब सजूद आहे। ऐं असीं सम्झूं था त भुट्टो हिन सॼे ख़िते जी तारीख़ जो उहो हिकिड़ो अणविसरंदड़ बाब आहे, जंहिंखे ही त हींअर 3 ॾहाका थिया आहिनि, 4 ॾहाका गुज़रिया आहिनि, पर जे सदियूं बि उनखे गुज़रंदियूं त भुट्टे जी सियासत ऐं उनजो नारो, उनजो नालो हिन सियासत में मौजूदु रहंदो। ॾिसो न, हिकिड़ी शइ हीअ आहे त इन शइ जी का ॻाल्हि आख़िरी न आहे सियासत में, छो त अक़ीदे जी ॻाल्हि असीं करियूं कोन था। माण्हू किस्माती शख़्सियतूं तारीख़ में पैदा थींदियूं रहंदियूं आहिनि, पर मुस्तक़बिल करीब में अहिड़ी का शइ असांखे ॾिसंदे नज़र नथी अचे। जेका यंग जनरेशन आहे, जेका ॾिसूं था पिया सियासत में जेका पेर पाए थी, हिकिड़ो त जेतिरे ताईं सियासत में ख़ानदानी ऐं जानशीनी ऐं वारो विरसे वारो जेको रवैयो आहे, इहो जेतिरे ताईं मौजूदु आहे त ओतिरे ताईं असीं नथा सम्झूं त तमामु बासलाहियत माण्हुनि जे मौजूदु हुअण जे बावजूदि उन्हनि खे को स्पेस मिले त हू सियासत में पंहिंजो को रोल प्ले करे सघनि। ॿ टे शयूं त कयूं। असीं चवंदा त हुन जदीद तालीम जो रुझान जेको आहे, जेका पाकिस्तान जे अंदरि जदीद तालीमी पॉलिसियूं हुयूं, उन में 1972 वारी एजुकेशन पॉलिसी जेका आहे, जेका भुट्टे साहब हफ़ीज़ पीरज़ादे जी सरबराही में क़ाइमु कई, उन ई तमामु वॾा हिकिड़ा जदीद टेक्नोलॉजी वारी जेका एजुकेशन आहे उन जो बुनियादु विधो। उन खां पोइ हुनजो सनअती इनक़लाब, हुनजा ज़रई इस्लाहात, हुनजे मज़दूरनि ऐं पंहिंजो ट्रेड यूनियन खे हिमथाइणु ऐं शयुनि खे, काफ़ी माण्हुनि जो इख़्तिलाफ़ आहे त नेशनलाइज़ड जेको कयो वियो इहो ग़लति हुयो, पर असीं सम्झूं था त जेकॾहिं उन जी प्रोसेस खे हितां जूं रुजत पसंदि क़ुवतूं हलणु ॾियनि हा त सॼी दुनिया जे अंदरि इहा नेशनलाइज़ेशन पॉलिसी जेका आहे उहा कामयाबु रही आहे, ख़ासि करे सुधरियल मुल्कनि में, लेफ्ट जे मुल्कनि में, ऐं इन शइ जा तमामु ॾूरस नतीजा निकिता हुआ। शहीद ज़ुल्फ़िकार अली भुट्टो, मां सम्झां थो त पाकिस्तान जेके पढ़ियल ॻलियल सियासतदान पैदा कया, जंहिंजो एकेडमिक कैरियर, जंहिंजी जेको सियासी तरबियत ऐं जेको सियासी शऊर जंहिंजो एतिरो बुलंद हुयो, शहीद ज़ुल्फ़िकार अली भुट्टो उन्हनि मां सम्झां थो पाकिस्तान में टॉप लिस्ट ते आहे। शहीद ज़ुल्फ़िकार अली भुट्टो पंहिंजे पर में, पंहिंजी सियासी जिदोजहद में बुनियादी तौर ते मुंहिंजे नज़र में हिकु वर्कर रहियो, पॉलिटिकल वर्कर रहियो, पॉलिटिकल स्टूडेंट रहियो। ऐं हू अॼुकल्ह जेको नेचर जेका ख़तमु पई थींदी वञे, ख़ासि करे लीडरशिप मां, उहा वर्कर ऐं पॉलिटिकल जेका विज़न आहे उहा ख़तमु पई थींदी वञे। मां सम्झां थो त हीउ बहितरीनु वर्कर सां गॾु हिकु बहितरीनु लीडर हुयो, हिकु बहितरीनु विज़न रखंदड़ माण्हू हुयो, वक़्ताइता फ़ैसिला करण जी सघ रखंदो हुयो, बैन अल-अक़वामी सियासत ते उनजी तमामु गहरी नज़र हुई ऐं मुआशी जेको आहे सो मैदान में बि हू चङी भली ॼाण रखंदो हो। इहे सबबु हुया शहीद ज़ुल्फ़िकार अली भुट्टे में, जंहिं हुनखे मुनफ़रिद मुक़ाम जेको आहे सो पाकिस्तान जी पॉलिटिकल सिस्टम में ॾिनो। ऐं ताशकंद डिक्लेरेशन खां पोइ जॾहिं हिन अयूब ख़ान सां हुनजा इख़्तिलाफ़ात थिया, मां सम्झां थो त हक़ीक़ी माना में जेका हुनजी जेका जिदोजहद हुई, अवामी जेको शऊर हुयो, जेको हुनजे जेको आहे सो ख़मीर में समायल हुयो, उहो बिल्कुलु बज़ाहिर थी मंज़र ते आयो। हू पहिरियों दफ़ो जेको अवामी सियासत जो जेको आहे सो बुनियादु विधो पाकिस्तान में, ग़रीब माण्हुनि में जेको आहे सो ॻाल्हाइण जी सघ पैदा कई। ऐं न सिर्फ़ु ही सघ पैदा कई त हिकु बोल्ड डिसीशन वठण वारो लीडर हुयो, वर्कर हुयो। हुन जेको आहे सो न सिर्फ़ु बोल्ड डिसीशन वरिता, प्रैक्टिकली हुन एतिरा ई बैन अल-अक़वामी सतह ते अहिड़ा मुआहिदा कया, मुल्की सतह ते अहिड़ा अमल कया, एतिरी इस्लाहात ॾिनियूं, एतिरी पॉलिसी ॾिनियूं, सियासत चाहींदो या अहिड़े क़िस्म जी जेको आहे सो रोशन ख़्याली ॾेखारणु चाहींदो, यकीनन शहीद ज़ुल्फ़िकार अली भुट्टे जी तक़लीद कंदो। शहीद ज़ुल्फ़िकार अली भुट्टो, मां सम्झां थो त 1971 खां पोइ जॾहिं पाकिस्तान दौलख़त थियो, पाकिस्तान जी जेका जोग्राफ़ी जेका हदूद हुई, उहा जेको नज़रियाती जेको आहे सो सरहद जेका आई, उहा जेका टुटी 1971 में, ऐं बांग्लादेश जो जनम वजूद में आयो, त मां सम्झां थो त हू वॾो इम्तिहान हुयो हिकु टोटल पाकिस्तान जो, हिकु नए जेको आहे सो जेको आहे एडमिनिस्ट्रेटिव ग्राउंड्स ते, ऐं जेको आहे सो उनजी जेको आहे सो सियासी इस्लाहात जे बुनियादनि ते, ऐं उनजी जेको आहे सो ज़रई इस्लाहात जी बुनियादनि ते, हुन जेको आहे सो जेको असेंबली खे मां सम्झां थो त शहीद ज़ुल्फ़िकार अली भुट्टो
जेको आहे सो दस्तूर ॾिना, 1900 जेको आहे सो 70 वारो दस्तूर ॾिनो, 1973 वारो दस्तूर ॾिनो। मां सम्झां थो वॾे में वॾो जेको सियासी जेको कारनामो हो 1973 जेको मुतफ़िक़ आइन जेको आहे सभिनी पार्टियुनि खे गॾु करे जेको पाकिस्तान खे हिकु नए ट्रैक ते आंदो, हिकु पॉलिटिकल सिस्टम ते आंदो, हिकु आइनी जेको आहे सो राह ते आंदो। मां सम्झां थो पॉलिटिकल लेवल ते हिकु जेका पाकिस्तान जेको बफलू जो उनखे जेको आहे मज़बूत सितनि ते उस्तवार करण में शहीद ज़ुल्फ़िकार अली भुट्टे 1971 खां पोइ जेको आहे सो अमली जेका जिदोजहद कई, हू न सिर्फ़ु एडमिनिस्ट्रेटिव ग्राउंड्स ते, ज़रई जेको आहे सो ग्राउंड्स ते, इंडस्ट्रियल ग्राउंड्स ते, न सिर्फ़ु उन जेको आहे सो अॻे यूनिपोलर वर्ल्ड जे हवाले सां अमेरिका जी जेको आहे सो पाकिस्तान में जेकी यकसरफ़ा पॉलिसी हुई, हिन पहिरियों दफ़ो जेको डेयरिंग स्टेप करे चाइना ऐं जेको रशिया सां मुआहिदा कया, जेको स्टील मिल कराची में जेको आहे सो लॻाराई, चाइना सां जेको आहे सो इकोनॉमिक कॉरिडोर जेको आहे सो तालुका जो बुनियादु रखो। पाकिस्तान खे इंफ्रास्ट्रक्चरली, इकोनॉमिकली, पॉलिटिकली जेको आहे जेको स्टेबलाइज़ जेको नई जेका शनाख़्त जेको आहे बैन अल-अक़वामी सतह ते थी, मां सम्झां थो इन सां गॾोगॾु हुन जेका इस्लामी जेको आहे सरबराह कॉन्फ्रेंस जेका लाहौर में कोठाई, पूरी दुनिया जे जेको आहे सो मुस्लमान मुल्कनि खे हिकु प्लेटफॉर्म ते गॾु कयो ऐं उते जेको आहे सो मंशूर जेको मक़सदु जेको इहो ॾिनो त जेका इकोनॉमी आहे जेको आहे सो असांजे मुस्लमान मुल्कनि जी छोर असांजे मुस्लमान मुल्कनि ते जेको आहे सो ख़र्चु कई वञे। हू जेको आहे इस्लामी बैंकिंग जो सिस्टम ॾिनो, हुन जेको आहे सो प्रैक्टिकली अमली तौर ते साबित करे ॾेखारियो त हीअ जेका पंहिंजो रॉ मटीरियल आहे जेको मुस्लमान मुल्कनि में जेको अचे थो, हू जेको आहे बैंकिंग जे सिस्टम जे हवाले सां यकीनन हुन जा बहितरीनु दोस्त हुया जेको आहे अरब मुमालिक में, मुस्लिम मुमालिक में, हुन बहितरीनु अंदाज़ में जेको आहे पाकिस्तान अस्करी ऐं जेको आहे सो तरीक़े सां, पॉलिटिकल तरीक़े सां, इकोनॉमिक तरीक़े सां अहिड़ो बुनियादु विझी वियो। मां सम्झां थो जंहिंजो फल हिन महिल ताईं जेको असांजा पोयां जेके सियासतदान आहिनि, जेके लीडर खाइनि। शहीद ज़ुल्फ़िकार अली भुट्टो आउं सम्झां थो क़ाइदे आज़म मोहम्मद अली जिन्ना खां पोइ हिकु मक़नातीसी शख़्सियत हो। क़ाइदे आज़म मोहम्मद अली जिन्ना खे जेतिरी अवामी मक़बूलियत हासिलु हुई, ओतिरी मक़बूलियत अञा बि उन खां मां सम्झां थो कुझु वधीक मक़बूलियत हासिलु कई शहीद ज़ुल्फ़िकार अली भुट्टो, इन जे करे जो उन हेठे तबिके खे मथे आंदो, हारी मज़दूर ऐं ग़रीबनि जी उन ॻाल्हि मथे ऐवाननि ताईं आंदी। उन्हनि जे लाइ नारो रोटी कपिड़ा ऐं मकान, ऐं उन्हनि खे तमामु वधि में वधि ख़ासि करे हारी ऐं मज़दूरनि खे सहूलियतूं ॾिनियूं, कारखाना उन्हनि खोलाया ऐं आमिरियत जे दौर में वॾियूं क़ुर्बानी ॾेई उहो हिकिड़ो अवामी लीडर थियो जेको अवामी सतह ताईं तमामु घणो मक़बूल थियो। हिन वक़्तु असांजो वॾो ख़ाल पैदा थी वियो आहे। शहीद ज़ुल्फ़िकार अली भुट्टे जहिड़े हिकु अक़लमंद मुदब्बिर सियासतदान जी ज़रूरत आहे असांजे पाकिस्तान खे। अॼु जेको पाकिस्तान में असीं जेको मुआशी तौरु असीं पोइते थी विया आहियूं, एडमिनिस्ट्रेशन तौरु असीं पोइते थी विया आहियूं ऐं दुनिया जे ॿियनि मुल्कनि सां असांजा जेके नाता ऐं वास्ता घटि थी विया आहिनि, इहो लीडरशिप जी कमी जे करे आहिनि। शहीद ज़ुल्फ़िकार अली भुट्टे जे दौर में इंटरनेशनल सतह ते पाकिस्तान जो नालो थियो ऐं पाकिस्तान जी पहचान थी। उहो जनरल असेंबली हुजे, उहे इंडिया सां तालुकात हुजनि, पाक चीन दोस्ती सां जेको उन वण पोखियो, उहो अॼु ताईं तव्हां ॾिसो था त पाक चीन दोस्ती ज़ुल्फ़िकार अली भुट्टे जे करे अॼु असां सां क़ाइमु दाइमु आहे ऐं उहो रिलीफ असांखे मिली रहियो। सो उन जहिड़े सियासतदान जी हिन सिचुएशन में जेकी अॼु सिचुएशन असांजे मुल्क ते आहे, असांजो मुल्क तमामु पोइते थी चुको आहे, लीडरशिप जी तमामु कमी आहे। इन में हिकु ज़ुल्फ़िकार अली भुट्टे जहिड़े सियासतदान जी ज़रूरत आहे जेको हिन मुल्क खे मुआशी तौरु ऐं ग़रीब ऐं हारी ऐं मज़दूरनि खे मथे करे आणे ऐं अहिड़े लीडर जी असांखे ज़रूरत आहे। सर हिकु वॾी शख़्सियत हुई जंहिं पूरी दुनिया जे मथां पंहिंजो धाको जमायो, पूरी एशिया न पर पूरी दुनिया जे मथां, वर्ल्ड जो। हुन पंहिंजी शख़्सियत जे तवसत सां पंहिंजे मुल्क जे लाइ जेके ख़िदमतूं सरअंजाम ॾिनियूं उहे ता क़यामत मां सम्झां थो त विसारण जहिड़ियूं न आहिनि। सभ खां पहिरियों त पाकिस्तान खे हुन एटमी रिएक्टर ॾिनो जेको पूरी दुनिया जे लाइ हिकिड़ो मिसाल आहे। हिकिड़े नंढड़े मुल्क खे एतिरी वॾी ताक़त ॾेई करे जंगनि खां महफ़ूज़ करे छॾियो। ख़ाल भरणु तमामु मुश्किल हूंदो आहे, पोइ बि दुनिया सुठनि माण्हुनि खां ख़ाली न आहे। जेकॾहिं को उन लेवल जे ईमानदारी सां, जान फिशानी सां जेकॾहिं कमु करे, जीअं मोहतरमा बेनज़ीर भुट्टो उन जी काफ़ी हद ताईं
ख़ाल खे पूरो कयो हो, पर अफ़सोस जो ज़िंदगी उनजो साथ न ॾिनो, जंहिंजे करे जेका आहे उहा मशीन जेका आहे भुट्टे साहब वारी उहा अधूरी रहिजी वई। हा साईं, मां इहे लफ़्ज़ चवंदुसि त काज़ी कादन जा जोगी जाॻायो सुतो हुउसि निंड में, तव्हां पोइ थियोसि पसण मूं पिरीअ जो। मां सम्झां थो असांजी ख़ुशकिस्मती आहे, असां ख़ासि करे सिंधी माण्हुनि जी, पाकिस्तानी माण्हुनि जी, ॾखिण एशिया जे माण्हुनि जी, त हिकिड़ो अज़ीम रहनुमा हिते पैदा थियो। ऐं मां सम्झां थो छा चई सघियुसि, जेतिरी सिफ़त आहे सिफ़त लफ़्ज़ कोन था मिलनि पिया, पर उनजो जेको मौत थियो या का ॻाल्हि थी, हिकिड़ो वॾो अलमी हो। पर चवंदा आहिनि त चई मौत जो जेको आहे त भुटनि खां सिखिजे, त मौत सां अखियूं मिलाइण जो तरीक़ो भुटनि खां सिखिजे। पर ज़ुल्फ़कार अली भुट्टे उन में साबित करे ॾेखारियो, उनजी ख़ानदान सॼो साबित करे ॾेखारियो त कहिड़े नमूने सां। ख़ासि करे मां त ईअं चवंदुसि पाकिस्तानी अवाम खे शऊर ॾियण वारो माण्हू, ऐं मां सम्झां थो हिकिड़े अणसिधी तरह त ख़ासि करे हिन माण्हुनि खे त उन्हनि कन खां वठी उथाए अचो त बाबा तव्हांजो ही तव्हांजा मसइला आहिनि, जंहिंजे करे अॼु ताईं जेको आहे त उहो माण्हू पॉपुलर आहे। ऐं मां सम्झां थो इहो त इहो हमेशह छाप जेका रहंदी सदियुनि ताईं रहंदी। जी, तव्हां ज़िंदगी जे मुख़्तलिफ़ शोबनि सां वास्तो रखंदड़ माण्हुनि जी राय ॿुधी, जंहिंसां इहो वाज़िह थो थिए त शहीद ज़ुल्फ़कार अली भुट्टो जी शख़्सियत सदियुनि ताणी उन जा जेके असरात आहिनि, या उन जी जेका मोहबत वारी सूरत हाल आहे, या उन जी जेका क़ाइदाना सलाहियत आहे, उन जा जेके आहिनि महसूसु कया पिया वञनि असरात। इन ॻाल्हि जो हर हिकु माण्हू मोतरफ़ आहे त ज़ुल्फ़कार अली भुट्टो जहिड़ी शख़्सियत सदियुनि में पैदा थींदी आहे। ऐं पाकिस्तान जहिड़े मुल्क में पैदा थियणु हिन मुल्क जे अवाम जे लाइ हिकिड़ी ख़ुशकिस्मती वारी ॻाल्हि हुई। न सिर्फ़ु पाकिस्तान जी ख़ुशकिस्मती जी ॻाल्हि हुई, पर हिन ॾखिण एशिया जे समूरा मुल्क, जीअं त चयो वेंदो उन वक़्तु बि फ़ख़्र एशिया शहीद क़ाइदे अवाम ज़ुल्फ़कार अली भुट्टो, त शहीद क़ाइदे ज़ुल्फ़कार अली भुट्टो साहब खे अॼु ताणी माण्हू कतई कोन विसारे सघिया आहिनि। उनजी 88 सालगिरह जे मौक़े ते पार्टी तालुकनि खां मथां थी करे जेके माण्हू आहिनि उहा ॻाल्हि करनि था त उन जी शख़्सियत हिकिड़ी किरशमाती शख़्सियत हुई, ऐं उनजो जेको लबो लहजो हो, जेके उन वक़्त जा माण्हू आहिनि उन खां उहो अञा ताणी कोन विसरियो आहे। भुट्टे साहब जी ख़िताबत जो अंदाज़ हिकिड़ो अलॻि हुयो, भुट्टे साहब जी क़ाइदाना सलाहियत जो तरीक़ेकार हिकिड़ो अलॻि हुयो। उन्हनि माण्हुनि खे हिकिड़ी सियासी सोच ॾिनी, माण्हुनि खे हिकिड़ी जुरत ॾिनी, माण्हुनि खे उहा हौसलो ॾिनो त उहे पंहिंजे हक़ वठण जे लाइ, पंहिंजी ॻाल्हि करण जे लाइ कंहिं बि ॾाढे मुड़ुस जे अॻियां, कंहिं बि ताक़तवर जे अॻियां बरजुस्ता थी बीह सघनि था। ईंदड़ प्रोग्राम ताईं पंहिंजे मेज़बान अज़हर गुल सरकी खे ॾींदा इजाज़त। अल्लाह हाफ़िज़।